ज़िले सांगड़ में ऑयल फील्ड गैस कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न मिलण, धारियनि लोध खे रोज़गार ॾियण, ऑयल फील्ड जे भरपासे वारनि इलाइक़नि खे रॉयल्टी ऐं बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ अवामी एक्शन कमेटी पारां राब्ता मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। शहदादपुर बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो जी रिहाइश गाह ते गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें अवामी एक्शन कमेटी जे अॻवान सरवर अबड़ो, अब्दुल हकीम चांडियो, ज़ुल्फ़कार नबान मुश्ताक सहतो, नबी बख्श मलूकानी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते कामरेड सरवर अबड़ो, एडवोकेट ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो, अब्दुल हकीम चांडियो ऐं ॿियनि चयो त ज़िले सांगड़ जे मुख़्तलिफ़ ऑयल गैस फील्ड में मक़ामी नौजवाननि खे नज़रअंदाज़ करे ॿाहिरे माण्हुनि खे रोज़गार ॾेई भर्ती कयो वियो आहे ऐं ऑयल फील्ड जे भरपासे वारनि इलाइक़नि ॻोठनि खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। हुननि चयो त अहिड़े ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ समूरनि ऑयल ऐं गैस कढंदड़ फील्ड जी इंतिज़ामिया तोड़े हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे नुमाइंदनि खे चिता था ॾियूं त 20 जून ताईं जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया ऐं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार समेत क़ानूनी आइनी जमहूरी तौर बुनियादी सहूलियतूं न ॾिनियूं वयूं त 21 जून ते प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए नेमत ऑयल फील्ड झोल रोड ते धरणे हणण जो ऐलान कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची